नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी हिकु सवाल पुछणो आहे। हाँ त ब्रह्मा भोजन जो एतिरो महत्व छो आहे? हाँ, इसको कहावत है ना कि ब्रह्मा द्वारा परमात्मा नई सृष्टि की स्थापना कई, नए धर्म की स्थापना कई। तब ब्रह्मा कॾहिं ठहियो? जॾहिं भगवान उनजे तन में आयो, उनजे द्वारा कई। ऐं पाण पढ़ियो ई आहे कि भगवान अर्थात जेको अशरीरी हुजे, हुनखे शरीर न हुयो। त परमात्मा पंहिंजो धर्म कीअं स्थापन कंदो? ब्रह्मा द्वारा, अर्थात ब्रह्मा जे शरीर में अची करे हुन धर्म जी स्थापना कंदो। त ब्रह्मा जेको नाम आहे उहो मनुष्य जेको आहे उहो परमात्मा जॾहिं हुनजे शरीर में आयो, हुन खां पोइ हुनजो नाम ब्रह्मा रखियईं। हुन खां पहिरियों उहो साधारण कलयुगी मनुष्य ई हुयो। नए धर्म जी स्थापना मतलब कॾहिं अचणो पियो हूंदुसि हुनखे? कलयुग जे अंत में ई अचणो पियो हूंदुसि न। नहीं, नई दुनिया, ये पुरानी दुनिया है, त पुरानी दुनिया खां पोइ नई दुनिया ईंदी। त नई दुनिया जी स्थापना जे लाइ ज़रूर पुरानी दुनिया जे अंत में ई अचणो पवंदो। और पुरानी दुनिया अर्थात कलयुग में त पाण ॾिसूं त सभु पतित आत्मा ई आहिनि, कोई बि पावन आत्मा न आहे। त अहिड़ी पतित दुनिया में जॾहिं परमात्मा पतित शरीर में आयो, त जंहिं समय हुनजे शरीर में आयो त हुन खां पोइ हुनजो नाम हुन रखियईं ब्रह्मा। भई हाणे तूंखे ब्रह्मा जो पार्ट वॼाइणो थी, छो जी मूंखे नई दुनिया नए धर्म जी स्थापना करणी आहे। त जेका बि ॿार, जेका बि मनुष्य आत्मा कलयुग मां ये ज्ञान जेको परमात्मा ब्रह्मा जे तन में ॾे पोइ अची करे उहो मददगार ठहियूं, त उहो सभु परमात्मा जी श्रीमत ते पियो हलनि। ऐं उहो सभु केरु थी वियूं? ब्रह्मा कुमार कुमारियूं। भगवान ब्रह्मा द्वारा ज्ञान पियो ॾे न, त हिकु तरीक़े सां परमात्मा असांजो पीउ थी वियो। ऐं ब्रह्मा तन जंहिंमें हुन प्रवेश कयो अथई उहा असांजी माउ थी वई। त जेका बि ॿार ॿुधंदा, ज्ञान खे ॿुधंदा, सम्झंदा, उन अनुसार हलंदा, त उहो थी विया ब्रह्म कुमार कुमारी, अर्थात हुननि जा ॿार थी विया न। त इहे ब्रह्मा भोजन जो छो महत्व आहे? छो जी हिन धर्म जी जॾहिं हिकु तरीक़े सां हिकु ब्राह्मण धर्म जी स्थापना थी वई। छो जी सभु ब्रह्म कुमार कुमारी थी विया, त माउ बाप ऐं ॿार, ऐं हुननि जो धर्म छा थी वियो? ब्राह्मण धर्म। त ब्राह्मण धर्म जा पालना केरु पियो करे? परमात्मा ब्रह्मा तन द्वारा। ब्राह्मण धर्म खे जन्म के ॾिनई परमात्मा। त अहिड़े धर्म में त हुनजा ॿार सभु कम कीअं कंदा हूंदा? पंहिंजे माउ पीउ खे यादि करे करे, हा, हुननि जी यादि में ई कंदा हूंदा, हुननि जे मत सां ई कंदा हूंदा, अर्थात जीअं उहो चईंदा हूंदा तीअं ई कंदा हूंदा। त ब्रह्मा भोजन जो छो महत्व आहे? छो जी जॾहिं हाणे जे समय में इहो कार्य हले पियो, त भोजन बि कीअं पियो ठहे? परमात्मा पंहिंजे पीउ जी यादि में। छो जी ॾिसो, कलयुगी दुनिया मां ई त धन पियो अचे न। इन भले इहो धर्म शुरू थियो, परमात्मा स्थापन कई, लेकिन यूज़ त पाण सभु कलयुगी चीजूं पिया करो न। हुननि खे शुद्ध ठाहिण लाइ पाण खे परमात्मा खे यादि करणो पवंदो, तॾहिं त उहे सभु चीजूं शुद्ध थींदियूं न। भई अन्न भोजन आदि किथां ईंदो? कलयुगी पतित दुनिया मां ई ईंदो। कलयुगी धन खां ई ख़रीददासीं। त परमात्मा जी यादि में उहो जॾहिं रोटी पाणी ठाहिनि पिया, या हाणे ठाहिनि था प्रैक्टिकल में, त उहो भोजन परमात्मा जी शक्ति सां ॾाढो शुद्ध ऐं शक्तिशाली पियो थिए। हाणे ॾिसो, माण्हुनि खे केॾो रोटी सां बि डॉक्टर चवनि था दाल न खा, ये न खा, वो न खा। भई रोटी बि शरीर खे नथी हजम थिए। छो जी कलयुगी पतित ज़मीन जो आहे न, ऐं धन कहिड़े पाप कर्मनि खां थो अचे, जो शरीर खे वो असर बेकार थो लॻे। त हाणे जे समय में जॾहिं अहिड़े समय में परमात्मा जी यादि में उहे सभु ब्राह्मण आत्मायूं भोजन आदि ठाहिनि पियूं, त जेका बि खाइनि पिया उन्हनि खे ॾाढी शुद्धि ऐं तंदुरुस्ती पई अचे। त हुयो त इहे की ब्रह्मा कुमार कुमारियूं थी ठाहिनि, छो जी निराकार थोड़ी पियो नज़र अचे, लेकिन उहो कंहिंजी यादि में पई ठाहिनि? छो जी हुननि खे निश्चय हुयो
कि असांजो पीउ ई असां सां गॾु आहे, असांजो पीउ ही हिन धरती ते आयो आहे जंहिंजे कारण असां अहिड़ो जीवन अपनायो आहे। अच्छा ठाहिण वारनि खे त पतो हुयो, लेकिन खाइण वारनि खे पतो न हुयो। त इहे जो ॻाल्हाइण आहे कि ब्रह्मा भोजन मां ॾाढो तंदुरुस्त ऐं सुठो हूंदो आहे। ब्रह्मा भोजन जी केतिरी महिमा आहे दुनिया में, उहो छो आहे छो जी प्रैक्टिकल में ब्रह्मण आत्मा आहिनि, परमात्मा जी यादि में इहे भोजन ठातनि त उहो अशुद्ध ऐं शक्तिहीन अन्न बि माण्हुनि खे शक्तिशाली ऐं शुद्ध पियो करे। अच्छा ठीकु आहे जी जी हाँ थैंक यू। थैंक यू।